बाक़ी अपडेट के अहम ख़बर आहे घोटकी मां कनकोट पुल जी अदावत में रुकावट विझण सां सख़्ती सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयो पिया। सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायत ते सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी एक्शन खयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विसेज अली हसन ज़रदारी चवे थो हर महीने पुल जी तामीर बाबति तफ़सीली रिपोर्ट वठंदुसि। मज़दूरनि खे नुक़सान पहुचण ते लाॻापियल हद जे पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अली हसन ज़रदारी जो चवणु आहे त पुल जे अदावत जे हर 10 ॾींहनि जी रिपोर्ट पेश कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। घोटकी कंदकोट पुल जी अदावत में रुकावट विझंदड़नि सां सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। एक ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायत ते सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी एक्शन वरितो आहे। वर्क्स एंड सर्विसेज खाते जे वज़ीर पुल ते कमु कंदड़ पौरतनि खे सिक्योरिटी फ़राहम करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अली हसन ज़रदारी चवे थो त हर महीने पुल जे तामीर बाबति तफ़सीली रिपोर्ट वठंदुसि। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त मज़दूरनि खे नुक़सान पहुचण ते वास्तेदार हद जे पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अवांखे अपडेट कयो पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे हर महीने पुल जी तामीर बाबति तफ़सीली रिपोर्ट वठंदसि। अली हसन ज़रदारी जो इहो चवणु आहे। अवांखे अपडेट कयो पिया। घोटकी कनकोट पुल जी अदावत में रुकावटूं विझंदड़नि सां सख़्ती सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायत ते सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी एक्शन खयो आहे। अवांखे अपडेट कयो पिया। वर्क्स एंड सर्विसेज खाते जे वज़ीर जो पुल ते कमु कंदड़ पौरतुनि खे सिक्योरिटी फ़राहम करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जो नाज़रीन असां हाणे जॉइन कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विसेज अली हसन ज़रदारी चवे थो हर महीने घोटकी कंदकोट पुल जी अदावत बाबति तफ़सीली रिपोर्ट वठंदुसि। अली हसन ज़रदारी जो चवणु आहे त मज़दूरनि खे नुक़सान पहुचण ते लाॻापियल हद जे पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। घोटकी कंदकोट पुल जी अदावत में रुकावट विझंदड़नि सां सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवांखे अपडेट कयो पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे घोटकी कनकोट पुल जी अदावत में रुकावट विझंदड़नि सां सख़्ती सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां इम्तियाज़ धाराणी खां। इम्तियाज़ अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। सदर पाकिस्तान आसिफ ज़रदारी जी हिदायत ते वज़ीर वर्क्स एंड सर्विस सिंध हाजी अली हसन ज़रदारी एक्शन वरितो आहे। घोटकी ऐं कंदकोट जी पुल जी तमीरात जेके रुकावट विझण वारनि खे सख़्ती सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो थियो आहे। सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विस पुलिस घोटकी कंदकोट ठहंदड़ पुल में कमु करण वारे मज़दूरनि खे सख़्त सिक्योरिटी फ़राहम करण जो हुकुम जारी कयो आहे। तव्हांखे ॼाण निकिरंदो त सिक्योरिटी वर्क्स एंड सर्विस खे पुल तमीर करण लाइ 1 साल मुकमल करण जी हिदायत जारी कई आहे। हाजी अली हसन ज़रदारी जो चवणु हो त पुल जी तमीरात करण वारनि ठेकेदारनि ऐं मज़दूरनि खे मुकमल सिक्योरिटी जेको आहे यकीन ध्यानु ॾियाराइण सां हाजी अली हसन ज़रदारी जो चवणु हो त अगरि पुल जी तमीरात में कमु करण वारनि मज़दूरनि खे को बि जेके धाड़ेला इन्हनि कुझु कयो त हुन मुतालिक़ पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। तव्हांखे ॼाण ॾींदो त सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायत ते वर्क्स एंड सर्विस जे वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी एक्शन वरितो आहे। वरी महिरबानी इम्तियाज़ हिन बारे सां अपडेट कंदो।